कोटड़ी कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। अज़हर बुयो जी रिपोर्ट मुताबिक़ GSN तहरीक चेयरमैन सूर्य सिंधी, मीर सागर सियाल, अनवर बुर्दी, कयूम अबड़ो, रावल किरनानी ऐं ॿिया ॻोठ अली मोहम्मद फरड़ो पहुची शहीद ग़ुलाम फातिमा फरड़ो जे वारसनि सां ताज़ियत कई, जॾहिं त वापसीअ ते GSN चेयरमैन सूर्य सिंधी ऐं ॿिया प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त राणीपुर पीरनि जी हवेलीअ में बेदर्दीअ सां क़तल कयल मासूम फातिमा फरड़ो खे हींअर ताईं इंसाफ़ नाहे मिली सघियो, जॾहिं त मासूम जो हिकु कातिल गिरफ़्तार थियो आहे, जॾहिं त ॿिया कातिल फयाज़ शाह ऐं हिना शाह हींअर ताईं आज़ादु आहिनि, जेकी हींअर ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस जी वॾी नाअहली उन्हीअ में ज़ाहिर थी आहे, जेका असद शाह जे मोबाइल जो कोड न वठी सघी आहे। असांखे ख़दशो छो आहे त फातिमा फरड़ो जो केस पुलिस लोड़े छॾींदी। GSN तहरीक 17 सेप्टेम्बर खां पोइ शहीद फातिमा फरड़ो सां थींदड़ ज़्यादती ऐं संदसि क़तल वारे मामले ते पुलिस तरफ़ां केस खे ख़राब करण वारे मामले ते एहतजाजी तहरीक जो फ़ैसिलो कयो वेंदो। असीं अॼु दीदी न्याणी शहीद फातिमा फरड़ो जे जेको क़तलु थियो, जेका उन सां ज़्यादती थी आहे, उन हवाले सां असां ॾुख वञण लाइ उनजे ॻोठ वञूं पिया। जेतिरे सिलम ते बि आया विच में जेका सूरत हाल हुई शहीद फातिमा फरड़ो जे केस जे हवाले सां, उहा इंतिहाई बहितरीन अंदाज़ में हली पई ऐं इंतिज़ामिया जो उन में तहरुको, पुलिस जो तहरुको प्लस में उहे सभु मामला बहितरी जे तरफ़ वधनि पिया। पर हाणे काफ़ी टाइम खां उहो केस जेको आहे सो ख़राबु कयो पियो वञे हथ सां, ऐं लॻे ईअं थो त का धुर जेका आहे राणीपुर जे सैयदनि खे बचाइण जी कोशिशि पई करे। जेका DNA आहे उहा बि चेंज कई वई आहे, जेको पोस्टमार्टम जी रिपोर्ट आहे उहा बि चेंज कई वई आहे। त